अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। तो अॼु असां तव्हांखे हिन वीडियो में सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ किस्तनि में छा थियण वारो आहे या छा थींदो। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं अञा ताईं तव्हां असांजे वीडियो खे लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जे फ़ैसिले मुताबिक़ हालार ख़ान ऐं ओठे वारनि जी भेण कलसूम जी शादी थी वई। दोस्तों, आउं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु जल्द रईस कमाल ख़ान जी शादी थियण वारो आहे। दोस्तों, रईस कमाल ख़ान जी शादी कहिड़े छोकिरी सां थियण वारी आहे, उहो बि असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। दोस्तों, रईस कमाल ख़ान जी शादी कमदार जी धीअ शानीअ सां थियण वारी आहे। दोस्तों, आउं तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में तमामु जल्द रबन ऐं राणीअ जी शादी थियण वारी आहे। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ओठे वारा गुलाम वटि विया। गुलाम खे चयऊं त तुंहिंजी भेण जो रिश्तो तूं रबन खे न ॾे, असांजे भाउ जे लाइ असांखे ॾे। पर दोस्तों, ईअं कोन थींदो, छो जो ज़हर ज़िंदगी ड्रामे जा जेके फ़ोटोज़ लीक थिया हुआ रिकॉर्डिंग जे दौरान, दोस्तों उन्हनि तस्वीरनि में साफ़ ॾिसण में पियो अचे त रबन ऐं राणीअ जी शादी थी आहे। इन जो मतिलबु त ओठे वारनि खे इहो रिश्तो कोन मिलंदो। दोस्तों, उमेद था कयूं त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, पंहिंजा राय कमेंट जे बॉक्स में लाज़मी ॾींदा। महिरबानी दोस्तों।